अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। बेटे को शराज हुसैन को अपनी ज़िंदगी से अलहदा कर रही हूँ, उसके अपनी मिल्कत से बेदखल कर रही हूँ। मेरा उसके साथ कुछ भी नहीं है, जो मेरे पास है उसमें से मैं उसको बेदखल किया, और लेने देने में भी कोई देना लेना है तो उससे भी मेरा कोई तलक नहीं। नाज़रीन, दौलतपुर सफ़न खां रिपोर्ट करे तो ज़फ़रुल्लाह ख़ान। दौलतपुर शहर जे राजपूत महिला जी रहवासियण पुट ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब पहुची वई। पुट शादीअ खां पोइ ज़ाल जे चवण ते मूं मथां तशदुद करे थो, मां खेसि पंहिंजी मिल्कियत मां बेदख़ल करियां थी। ॿुढड़ी अमर जूं दाहूं। जी नाज़रीन, अव्हांखे तफ़सीली ख़बर ॾींदा हलूं त दौलतपुर शहर जे राजपूत महिला जी रहवासियण मसमात शमीम राजपूत नेशनल प्रेस क्लब दौलतपुर पहुची हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुंहिंजो पुटु शिराज अहमद राजपूत शादीअ खां पोइ मूं मथां नारवा सलूक करे थो। हिन वधीक चयो त जॾहिं खां हिन जी शादी कराई आहे उन ॾींहं खां मुंहिंजो हिन जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिन वस वारनि खे अपील कंदे मुतालबो कयो त मुंहिंजे पुट सां मुंहिंजो को बि तालुक़ु कोन्हे ऐं इन क़िस्म जो बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे ऐं बुरे भले जो हू पाण ज़िम्मेवार हूंदो। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।